नाज़रीन, सॼी सिंधु घोटकीअ में जश्न ईद मिलादुन नबी वॾी अक़ीदत ऐं ताम सां मल्हायो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे मुश्ताक शाही लगारी। सॼे मुल्क जा घोटकी ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में भी हर साल जीअं हिन साल भी जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 12 रबीउल अव्वल अक़ीदत ऐं एहतराम जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। मरकज़ी जुलूस घोटकी जे नूर मस्जिद खां निकितो, जंहिं जी अॻवानी सैयद ज़मीर हुसैन शाह, सैयद आशिक अली शाह, सैयद इमामुद्दीन शाह, सैयद रिज़वान नादिर शाह, मुफ्ती मौलाना मोहम्मद अहमद चिश्ती, मौलाना मुफ्ती यासीन सईदी ऐं ॿियनि कई। रैली खे ख़िताब कंदे उलमान ऐं ॿियनि जो चवणु हो त अॼु जो ॾिहाड़ो असीं ईद जा मल्हाईंदा आहियूं। पूरी दुनिया में लखन जे तइदाद में उशाकान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रैली जी सूरत में निकिरी करे महबूब जे आमद जी खुशी मल्हाईंदा। असां घोटकी जे अंदर अल्हम्दुलिल्लाह उलमा ऐं मशाइख़ इज़ाम सादात किराम गॾिजी करे मुनज़्ज़म तरीक़े सां ऐं मुतहद तरीक़े सां रही करे ऐं ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असां जुलूस हिन महिल रवंदो आहे। असां दुनिया ऐं आलम खे इहो पैगाम ॾेई रहिया आहियूं। असांजी कामयाबी, असांजे आख़िरत जी कामयाबी असांजे लाइ भलाई इन सूरत में आहे त असां सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत करियूं, हुज़ूर जो शान बयानु कयूं ऐं हुज़ूर जो मक़ाम बयानु कयूं, हुज़ूर जी सीरत ते अमल कयूं ताकि असांजी दुनिया ऐं आख़िरत कामयाब रहे। असीं इहो पैगाम ॾियूं था त हिन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद जी ख़ुशी में असांखे इहो तहैयो करणु घुरिजे त असांखे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत करणु घुरिजे ऐं दीन जे मथां अमल करणु घुरिजे। अल्लाह तबारक व तआला असांजी हिन ख़ुशी खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर फरमाए। अहिड़नि ॾिहाड़नि खे हुकूमती तौर ते बाक़ाइदा मोकल जो ऐलान करे ऐं हिन पूरी इंतिज़ामिया ताउन करे ऐं रस्ता साफ़ हुजनि। जॾहिं त अरसे दराज़ खां वठी हिते रस्ता जेके आहिनि साफ़ न रहिया आहिनि, असांजी इहा शिकायत आहे। अॻिते बि चऊं था पिया त इंतिज़ामिया असां सां फुल ताउन करे, लेकिन हिन महिल ताईं रड़ंदा अचूं था, लेकिन उहे ताउन नथा कनि पिया। ॾींहं ते असां इहो ई पैगाम ॾींदासीं, सरवर ए काइनात जेको हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा थियो उन खां अॻु में कंहिंखे का ख़बर न हुई, न नियाणियुनि जो हक़ जी ख़बर हुई, न का शइ जी ख़बर हुई। जॾहिं आयो हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जहान ते हर शइ जी उन्हनि खे ख़बर पई। उन्हनि ख़ुतबो जेको फरमायो, शैतान रुनो और सॼनि मुस्लमाननि ख़ुशी मल्हाई ऐं उन साल अलाह साईं जे तरफ़ां हर माउ खे माना पुटड़े जी औलाद थी। ॾींहुं असांजो ईदनि जो सरबराह ॾींहुं आहे। असां हिन ईद खे ईद खां बि वधीक जेको आहे बहितर नमूने सां मल्हाईंदा आहियूं। हे ॾींहुं जेको आहे पंहिंजी जेको आहे ॾिहाड़े जो सबूत थो ॾिए त सभु आशिक़ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ गॾु थी करे पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सुहिणा गीत ॻाइनि था ऐं जश्न मल्हाइनि था पिया। साईं, सभ खां पहिरियों त असां तमामु अहले इस्लाम खे मुबारकबाद पेश कयूं था, जंहिंजे ख़ातिर ही काइनात ख़लक़ी अॼु उन जी विलादत जो ॾींहुं आहे। असां मुस्लमाननि खे इहो ॾींहुं तमामु वधि में वधि ख़ुशी जो ॾींहुं आहे। ईदां जेके बि आहिनि हिन ॾींहं जे करे मिलियूं नी। असां तमामु अहले इस्लाम खे अमन ऐं सलामती जो ऐं मोहबत जो पैगाम ॾियूं था। अल्लाह ताला फरमायो, जेकॾहिं मां पंहिंजे महबूब खे पैदा न कयां हा त हिन काइदा जो वजूद न थिए हा। असां ते फ़र्ज़ ऐन आहे त जेके असांखे ईदूं मिलियूं ऐं जेके रमज़ान मिलियो, क़ुरान मिलियो, हता ही काइदा जो वजूद आयो, सभु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मिलियो। उन जेके असां वधि में वधि हुज़ूर जो मिलाद मल्हाईंदा आहियूं। रैली में आशिकान रसूल जो वॾो अंग मौजूद हो। हर पासे मरहबा या मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नारा सॼे शहर में बुलंद थींदा रहिया। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी घोटकी जे मेन चौक ते पहुती, जिते उलमा इकरामनि ख़िताब कयो ऐं आशिकान रसूल पारां नातूं पढ़ियूं वियूं। जॾहिं त पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया हुआ। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ टीवी न्यूज़, घोटकी।